आहे, सिहत तबाह आहे, लॉ एंड ऑर्डर जो हालात अहिड़ा आहिनि। हाणे त पुलिस अफ़सरनि सां ॻाल्हायूं था त स्कूटर फुर ऐं माल चोरी खे चवंदा इहो ॾोह ई कोन्हे का, चवंदा भाउ अॻवा त कोई नथो थिए न, यानी अॻवा थिए त पोइ जेको आहे सो अमन अमान ख़राबु आहे। जे अॻवा बंदि आहे त चवंदा हर शइ सही आहे। हे सभई नौजवान सिंध में स्कूटर फुर में शहीद कया विया आहिनि, उन्हनि जी का वार नथी थिए, माण्हुनि जी जान माल जेको आहे सो इज़त महफ़ूज़ न आहे। त सॼे सिंध जे अंदरि हिन महिल अनारकी आहे, हिकिड़ी बेचैनी आहे। ऐं मां सम्झां थो सिंध जो माण्हू हाणे सुजाॻ आहे, नौजवान सुजाॻ आहे, उनखे प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे। जेनी को मुतबादिल मज़बूत प्लेटफॉर्म ठहियो त मां जी इहा ई नज़र आहे त सिंध जे अंदरि हिननि जी का बि हाणे अवामी पाड़ कोन्हे का। बाक़ी हाणे इक़्तिदार जेसि ताईं आहे, इक़्तिदार जे ज़ोर ते, इक़्तिदार जे लोभ लालच ते, इक़्तिदार जे हिकिड़े ख़ौफ़ माण्हुनि खे ॾेई ऐं उहो माण्हुनि खे गॾियूं बीठा आहिनि। बाक़ी त मां नथो सम्झां त सिंध जे अंदरि हिननि जी का बि ट्रू कनेक्शन आहे। मां पंहिंजी ज़ात जे तरफ़ां जूनियर साहिब खे यकीन ॾियारायो आहे इंडिविजुअल मां, त जिते बि जूनियर साहिब बीहंदो इंशाल्लाह असांजी जेका हर मुमकिन मदद हूंदी, दोस्त हूंदा, इंशाल्लाह जूनियर साहिब सां गॾु हूंदा। बाक़ी असांजी लाड़काणे अवामी इतिहाद जो ॻाल्हि आहे त उन में बि जेके बचियल दोस्त आहियूं, JU आहे या ॿिया आहियूं, कुझु दोस्त छॾे विया, पर मूंखे उमेदु आहे वरी बि वक़्तु ईंदो त उहे दोस्त गॾिजी असां वरी बि जेको आहे सो हिन सॼे प्रोसेस में लाड़काणे जी बहितरी जे लाइ गॾु हूंदासीं। पर जेका असांजी लाड़काणे अवामी इतिहाद जो सुवालु आहे उन्हनि सां ज़रूरु वेही मीटिंग करे का शइ मौक़ुफ़ रखी ऐं कोशिशि कंदासीं त जूनियर साहिब जंहिं बि पंहिंजो प्लेटफॉर्म तां अचे या ॿिया दोस्त अचनि त घटि में घटि लाड़काणे अवामी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते जेके बि असांजा एंटी गवर्नमेंट दोस्त आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड करे असां हिक ई जाइ ते बि इलेक्शन बि विढ़ंदासीं इंशाल्लाह। मूंखे यकीन आहे जीअं 2018 ऐं 19 में लाड़काणे जो अवाम कामयाबु कयो त इंशाल्लाह ईंदड़ वक़्त में बि लाड़काणे जो अवाम अञा भरपूर नमूने असांजे उम्मीदवारनि खे जेको आहे लाड़काणे जा दोस्त अवाम जेको आहे मां सम्झां थो उन्हनि खे मां सदाईं चवंदो आहियां त जेको आहे सो जसुलाणा जंहिं बि ॾुखियनि हालातनि में उन्हनि फ़ैसिला कया 19 जी बाई इलेक्शन में त उन्हनि खे ख़बर हुई त हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे, तंहिं हूंदे बि जॾहिं उन नुमाइंदे खे वोट ॾिनो जंहिंमें उनखे ख़बर हुई त का बि सरकारी डिलीवरेंस न करे सघंदा, त तंहिं हूंदे बि मां सम्झां थो त इहा हिननि जी हिकिड़ी सोच ऐं हिननि जो हिकिड़ो नज़रियाती वोट हुयो। ऐं लाड़काणे जो अवाम सदाईं जेको आहे सो पॉलिटिकली जेको आहे अवेयर रहियो आहे, सियासी तौर ते उन जी समझ बूझ जेका आहे सो उहा सॼी उमिरि खां वठी हिकिड़ी जेको आहे सो पॉज़िटिव रही आहे, नज़रियाती रही आहे। ऐं हाणे बि मां लाड़काणे जे दोस्तनि खे, पंहिंजे ॿाहिरनि खे, बुज़ुर्गनि खे, असांजी नियाणियुनि खे मां इहा ई अर्ज़ु रखंदुसि त भाउ ईंदड़ वक़्त में जेसि ताईं तव्हां चेंज इहा न आणींदव तेसि ताईं इहे ई जेको टोलो आहे इहो ई तव्हां ते क़ाबिज़ रहंदो। ईंदड़ बल्दियात हुजे या ईंदड़ जनरल इलेक्शन हुजे त इन जेको मक़बूज़ा लाड़काणो आहे हिन खे आज़ादु करण लाइ पहिरें हिन जेको टोलो आहे असांजो माफ़िया हिन मूं जान छॾाइण लाइ लाड़काणे जे अवाम खे निकिरी करे जेको आहे सो सोच ऐं सम्झ जे शऊर जे वोट ते अॻिते अचे ऐं निकिरणो पवंदो, वोट ॾियणो पवंदो त इंशाल्लाह बहितरी बि थींदी ऐं पंहिंजे शहर जी ओनरशिप बि थींदी।